दोस्तों मंसूर खान जॾहिं कूंज खे वठी ईंदो आहे घर पंहिंजी माउ सां मिलाईंदो आहे ऐं कूंज खे इहा ॻाल्हि कंदो आहे त हीअ मुंहिंजी अमड़ आहे। उनजी अमड़ जेको आहे कूंज खे वॾो दिलासो ॾींदी आहे, चवंदी आहे तूं हिन टाइम पंहिंजे घर वञ, बिल्कुलु बेफ़िक्र थी वञ, तोखे को कुझु न चवंदो। बाक़ी तुंहिंजो रिश्तो मां पंहिंजे पुट जे लाइ पंहिंजी इज़त ऐं सुठे तरीक़े सां वठणु ईंदुसि ऐं तोखे मां पंहिंजे पुट सां परणाईंदुसि। ऐं हू बि मुतमइन थी वेंदी आहे। पोइ मंसूर खान उन्हनि खे रहज़न ऐं ककर जे हवाले कंदो आहे। सोडल ऐं जेको आहे आलम खे छॾाईंदो आहे ऐं कूंज बि उते राज़ी थी वेंदी आहे ऐं रहज़न ऐं ककर वारा मंसूर खान जी ॻाल्हि ते आमादा थी वेंदा आहिनि ऐं हू बि राज़ी थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, असां फ़ैसिलो करणु चाहियूं था, फ़ैसिलो तूं कर ऐं हुंदुर खे बि घुरा ऐं तूं पंहिंजो फ़ैसिलो बि कर, हीअ बि कर, सॼो मसइलो हल कर। अहिड़े हिसाब सां जेको आहे मंसूर खान चवंदो ठीकु आहे ऐं ड्रामो अहिड़े हिसाब सां अॻे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामो दुलाब हिकु सुठी स्पेल ते पहुची चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, जीअं हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन चैनल ते। अल्लाह हाफ़िज़।